पर साईं ही चोर चोरीअ सांगे कोन आयो आहे। छा मतलब? बाबा गुस्ताखी माफ बाबा। बाबा ही चोर जब्बार जे घर में गिरिया हुआ। मूं अजू वारनि खे होशियार करे छॾियो उन करे। हाँ कमदार तोखे पूरी पक्का तो चोर आचरी हुयो? बाबा साईं जब माना चोर चोर थियो तां हिन तो घटी में जुमे के बचंदे ॾिठो। जुमो? हा बाबा जुमो। हाणे जुमे सां केरु गॾु हो या छो गिरिया छाजे लाइ गिरिया कंहिंजे घर में गिरिया बाबा उहो त जुमो ॿुधाए सघे थो न। कमदार इन जुमे खे त केले वठी अचे ॾे। वठी अचांसि बाबा? हा हा बाबा हींअर केलियो थो अचां। न रहंदे तू न रह दुश्मन न रहंदो कुछ विढ़ूं छाले। न रहंदे तू न रह दुश्मन न रहंदो कुछ विढ़ूं छाले विढ़ूं छाले। उतरे चमड़ा तो रेस तो सॼो आहे मूंखे। अरे हाँ तोखे रेस घुरायो आहे। भला कमदार मांखे इहा ॻाल्हि त ॿुधा त मुंहुं में रही सॼो कहिड़ो कमु पइजी वियो आहे नमूने सां कहिड़ो मां नबू कुंभर आहियां। इहा मूंखे कहिड़ी ख़बर आहे? कुझु त ख़बर हूंदई न। हाँ तूं पाण रेथ जो हुई। चयो मैं न चमड़ा या ख़बर तोखे उते हली पवंदी। भले ॿुध हींअर ई घुरायो अथसि छा नमूने सां? हींअर छा मूंसां गॾु हल बसि उठ हलूं। वाड़ी जुमा वाह हाणे त रेसनि जा बि न्यापा अचण शुरू थी विया। हैं किथे सट के लाइ त न घुरायो अथसि? पोइ ही मां पंहिंजे मोहत जो सामान पाण सां गॾु छो थो खयूं हलां? मौला तूं बाझ कजाई जल तूं जलाल तूं आई भला टार तूं जल तूं जलाल तूं आई भला टार तूं जल तूं जलाल तूं आई भला टार तूं हिन कमदार किने खे मार तूं। अरे उथे यार रोना जड़ी शिकल छो ठाई दई ए पा पा ए पा रे से बुद्धि द जूते के पाए सरी है। अच्छा हल हल रेस जो खेर हुजे बा। जुमा इज्जत सां ॿुधाईंदे या विझा मोचड़े में गन? मरी वियासीं मोचड़े में गन। अलाए वॾो हूंदो अलाए नंढो हूंदो जल तूं जलाल तूं आई भला। अरे सही सही ॿुधाए रात किथे हुए? जल तूं जलाल तूं आई भला टार तूं जल तूं जलाल तूं आई भला टार। मां तोसां आहियां। जल तूं जलाल तूं आई भला टार तूं जल तूं जलाल तूं आई भला टार। अरे कौन तू बुधी जा? जुम्मा जुम्मा ओ तू हस किरे जो पुत्र माट करे दियो। जुम्मा मां चवां थो सही सही ॿुधाए न त खल पुठीअ ते न हूंदई। तूं वॾो आहे तूं मुंहिंजो बाबू आहे। मां हाणे आचर सां कोन गॾु मां हिन दफ़े वरी मूंखे माफ़ करे छॾ कंहिं नमूने सां बसि मां न वेंदोमांइ। कमदार जी बाबा वञ जबार खे वठी अच। हिन जो छा कयूं बा? हिन खे वञण ॾे तूं वञ जबार खे वठी अच। हल हल खैरां जे सिर ॾेखार हुजे पर हीअ मुई देगड़ी जो चोराए आयासीं त हाले कायां काथे? हुन मुईअ खे शायदि ख़बर कोन पई आहे जो अञा ताईं न पहुती आहे। हंध में थी लिकाए रखांसि। न न हंधु ख़राब थी वेंदो माई वरी पवे हंधु बि धोइणो। हिते ई पई हुजे
जे मुई आई भी त कमरे में अंदर गिरणी कान ॾींदीमांसि आहे त वॾी ताख मुड़ंदी त कान पर मुंहुं ॾेई वेंदीसांसि हा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे खैरा ओ खैरा अरे बाहर निकल दिया या कोई बनवा में वही रही है अरे चंडी काॾे हली वई अचां थी मुआ खगा अचां थी अरे हेॾे छा ते थो फाटे पियो एॾो काकड़ो खणी आयूं थी और रन चाय ठुको करे दे मूंखे मथो आजो सूर मां पियो थो फाटे अरे पैदा जो कड़का कंदे ये बरड़ा ते कंदे त मथो ड फाटंदी त को पेट फाटंदी छा अरे छड़ी किरकिर के चेम चाय करे वठो ए 5 रुपया अथई खीसे में त वनी होटल तो पी अच सदाई वनी होटल ते पियंदो आ केड़े दी घर में चाय पीती थई चाय करे दे अरे याड़ी हाने पुजई दी हां बाकी चाय करे कोन थी पुजई मां जाड़ी थी हणा पई बाकी तो त गाल हाणी कोन थो अचे ओ सामू जी जाए ना है रन जाए ना है तो सामू जी मार पवई दा कलंदर जी हल महिला तो हल घर जी चाय तो के हुआ वणंदी आ छा वतंदो आ होटल जू बसियूं चटींदो चाय न थी दे पई रात को वठी गायब आ मोतबर के परवाही कोने तो को पोयो फिक्र हुंदन वही मुंह ॾेखारिया अदा थी सके तो खानो ॾे वियो हुजे किथे भी हुजे पर घट में घट सुबह जो मुंह त ॾेखारे वञे हिन जा जेके कम आहिनि कॾहिं किथे मोह पियो हूंदो असां जे लेके वते तो घुमंदो पर जॾहिं लाश धप कंदुसि पोइ असांखे ख़बर पवंदी पुट खैर घुर अल्लाह अहिड़ो ॾींहुं ॾेखारींदो ई न बाबा हिन जा जेके न कम आहिनि उहो ॾींहुं बि परे कोन्हे जेको कम तो सेखारियो अथसि न उहो ई त करे पियो असां जेकी कुझु कयूं था पूरे बंदोबस्त सां ऐं ही मोतबर सम्झे थो त मां मीर जो भाउ आहियां मीर जो भाउ मथो लही आयो आहियां माण्हू मूंखे कुझु कोन चवंदा पर हिन खे केॾी ख़बर हींअर हर को पनीर फकी थो वते जेकर न कंहिंजे वर चढ़ी वियो दुफ कंदे देरी न कंदसि पोइ असांखे पलांद वठणा पवंदा पुट हाणे अचे त सुहिणे नमूने सां वेही सम्झाईसि इहो कॾहिं सम्झंदो बाबा दिमाग़ में भूसो भरियल अथसि भूसो असुल कोन सम्झंदो वञी के आड़ा में उछलींदो पोइ वतंदासीं कंडा कढंदा हाणे तूं छा थो ॾिसी वञ मोतबर खे ॻोल्हे अच किथे जबार वारनि गोली हणी मारे फिटी त कोन करे छॾियुसि वञ अदा वञा तो वञा आचरे कावड़ मूं ते छो तो छंडी कोन तो छॾिया तो ते कावड़ वञी कोन अचीसि
यको छा पियो ॾिसी ॾिसां पियो त निंड अञा सुझाव निंड हूंदा निंड ॿाहिरि नथी अचे अञा सॼी राति पई आहे हलूं था